अदा जे खून च सौदो न कदस पर पलांद कदस पलांद जेको तहां बिनी नाहे कयो उहो पलांद मां कदस। पहिरियां ई ख़बर हुई त मासी राणी खे कॾहिं बि कोन वठी ईंदी। हूअ त मासी पाण खे वॾी दाना थी समझे, असांजे साम्हूं के ॿियनि जे साम्हूं ॻाल्हाए ई कोन थी। अबा मां वॾी कोशिश कई, ॾाढा इलाज कया मांस। राणीअ चयो मां राति पंहिंजे घर में रहंदसि, सुबुह जो अची वेंदसि। अॼु अची वेंदी अबा, तूं दिलि न लाए। सवाल ई पैदा कोन थो थिए त राणी अचे, इहा असांखे बेवकूफ़ पई बणाए। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां ऐं गुल्लू हाणे जो हाणे राणी खे वठी था अचूं। मां बि त ॾिसां त इहा राणी कीअं नथी अचे। अच गुल्लू। नादा न, राणीअ सां ज़बरदस्ती नाहे करणी। कुर्ब सां राणी अचे नथी, जहिड़ो करण तूं नथो ॾे, बाक़ी कयूं त छा कयूं। अदा जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त। न न, उन घर में वञण जी तोखे ज़रूरत कोन्हे। अदा मां अकेली कान थी वञा, मासीअ खे गॾु वठी वञा। हा कुझु बि हुजे, पर उन घर में तोखे पेर रखण जी इजाज़त कोन ॾींदासीं। अदा एॾो शक बि चङो नाहे। ठीकु आहे आदि, पोइ तूं ऐं मासी गॾिजी वञो। सदोरी तूं बि वञ, हिन मासी खे बि वठी वञ। ॻोठ मां ॿ टे मायूं ॿियूं बि वठो, मेड़ खणी वञो, वठी अचोसि। अदा अहिड़ी ॻाल्हि नाहे, राणी मुंहिंजी इज़त आहे। मुंहिंजी इज़त घर खां ॿाहिरि वेठल हुजे ऐं मां हिते सुकून सां हुजां, इहे कॾहिं बि कोन थींदो। जेका मुंहिंजी दिलि खे सदमो रसाए, मां अवली ॾुखायल आहियां। छॾ इन ॻाल्हि खे, कोन थो कयां। तूं ॿुधाए। छा ॿुधायां मस्ताना, जॾहिं सुभाणे हुन घर में वेंदसि पोइ ई ख़बर पवंदी। मुंहिंजी दुआ अथई मस्तान त तुंहिंजी त वध मां वध इज़त थींदी। इहो त तूं तो चवीं, बाक़ी मूंखे कोन थो लॻे त हुन घर में मुंहिंजी इज़त थींदी। मस्तानी, जेकॾहिं हुते तुंहिंजी वध मां वध इज़त कनि, बेपनाह मोहबत, मूंखां बि वधीक प्यार ॾे, त पोइ छा तूं मूं ॾे वापसि मोटी ईंदी? हा मस्ताना। तुंहिंजो मुड़ुसु तोखे मूं जेतिरो प्यार ॾे, पोइ बि मोटंदी? हा मस्ताना, छो त हीअ मस्तानी पंहिंजे मस्ताने जे लाइ पैदा थी आहे। बाक़ी ज़िंदगी गुज़ारींदी त पंहिंजे मस्ताने सां। तूं मुंहिंजो इंतज़ार कजांइ। वरियाम तोखे ख्याल सां रहणो पवंदो, दिल भर वारा धमकी ॾेई विया आहिनि। लाला, इहे सिर्फ़ सखड़ी धमकी ॾेई विया आहिनि, कंदा कुझु बि कोन। वरियाम लापरवाही नुक़सान पहुचाईंदी आहे, तोखे कुझु ख्याल करणो पवंदो। जेकॾहिं हणी विया न त पलांद करे वठंदासीं लाला। असां बि इन ई इंतज़ार में हूं, तुंहिंजी शादी थिए, का महफ़िल मचायूं। वरियाम शादी धाम धूम सां कंदे या फर्ज़ टारींदे? लाला, शादी धाम धूम सां कबी त इहे सुल्तान वारा राज़ी थी वञनि। सुल्तान तोखे मां हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधायां, हिन पूरे ॻोठ में हिकिड़ो वाहिद तूं ई माण्हू आहीं जेको हिन राणा ख़ान सां टकर थो खाई सघे। जेकॾहिं तोखे मुंहिंजी इहा आछ क़बूल आहे त पोइ ॻाल्हि खे अॻिते वधायूं, न त यार इहा ॻाल्हि हिते ई लॻी वई आहे। जड़ा उन ज़मीन जो वाटर ख़रीद करण लाइ असां वटि पैसो न आहे, ऐं ॿी ॻाल्हि त तूं उहा ज़मीन विकिरो करे चुको आहीं। सुल्तान मूं ज़मीन जो त सौदो कयो, सॼे जग जहान खे मना, पर हिन राणा ख़ान मूंसां वॾो ज़ुल्म कयो, फटी मूंसां चुटकी करे ज़मीन बि फॿाए वियो ऐं मुंहिंजा पैसा बि चोराए वियो। तोसां धोखो थियो आहे या न, पर लिखत त राणा वटि आहे न। हाणे उहा ज़मीन तूं ॿीहर कंहिंखे बि विकिरो न करे सघंदी। ने लिखत के लय मिटी कराइण मुंहिंजो कमु आहे बस। जड़ा जेकॾहिं असां तुंहिंजो साथ ॾियूं त असांखे कहिड़ो फ़ाइदो? सुल्तान मां ज़मीन ते फसल आबाद कराइण थो चाहियां। हिन वक्त त उते राणा जा माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। इन राणा ख़ान खां ज़मीन जो कब्ज़ो छॾाए फसल असीं कंदासीं। पोइ ख़बर अथई छा कंदासीं? अधु फसल मुंहिंजो
अधु तव्हांजो बंदूकूं असां हलायूं, मुड़ुस असां मारायूं ऐं फसल जो अधु खणी वञे तूं। जड़ा 4 आना तुंहिंजा, 12 आना असांजा। जेकॾहिं क़बूल हुजे त असां हथ विझूं। न सुल्तान अधो अधु कंदासीं। जेकॾहिं अथई मंज़ूर त पोइ ने राणा खान जे माण्हुनि खे ट्रीकाए ने बनी मां कढंदासीं। अधु ते मूंखे पंहिंजा मुड़ुस माराइण जो को शौक़ु कोन्हे। तूं वञी ॿियो को दरताड़। सुल्तान वरी बि तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ सां सोच। मां ॿीहर ईंदुसि बसि न। अदा राणा जे माण्हुनि खे भॼाइण में देर ई कान लॻंदी। असां वाटर ते कब्ज़ो करे वेंदासीं। हूं बि वाटर जे अधु फसल थोरो त कोन थींदो। वॾी सब्र कर। झाड़ो 4 आननि ते बि राज़ी थी वेंदो, पोइ असांजो बि कमु थी वेंदो ऐं राणा सां रहियल प्लान बि पूरो थी वेंदो। मासी तूं ऐं अदी वञी राणीअ सां मिलो ऐं हुनजे मथां ज़ोर रखो त हींअर जो हींअर घर अचे। बाक़ी उते राति रहण जी का बि ज़रूरत कोन्हे का। अदा मां कोन वेंदसि। तव्हां हीअं कयो, अम्मा खे मोकिलियो होॾां। जेकॾहिं मां वयसि न त मुंहिंजी त राणी ॿुधे ई कान थी। अदी तूं मासी सां गॾिजी वञ। अदा वारनि सां मूं पाण ई ॾींदुसि। अदा सुल्तान होश मां निकिरी वेंदो। अदा वारा तोखे कुझु बि कोन चवनि। जेकॾहिं अदा होश मां निकितो न त हुनखे होश में मां आणींदुसि। अबा राणी हिकु राति जी मोहलत घुरी आहे। हिकु राति ख़ैरनि सां गुज़री वेंदसि। मासी तूं थी चईं त राति गुज़री वेंदी, बाक़ी मूंखे ख़बर आहे राति कीअं गुज़रंदी। इन करे त मां तव्हांखे चवां थो त तूं ऐं अदी हींअर जो हींअर वञ ऐं राणीअ खे वठी अचो। हाणे अञा थी आई आहियां, जवाब ॾिने वरी ॿीहर वञा तो चरे खे केरु सम्झाए। अदा जेकॾहिं चयो अथई अम्मा खे त हिकु राति जी मोहलत ॾियो, वरी असां वञी मथां बीहूंसि। अदी जेकॾहिं पंहिंजे घर में हिकु राति रहण थी चाहे त भल रहे, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। पर राणी 2-3 कलाकनि जे लाइ त हिते अची सघे थी। तूं रुॻो हुनखे ईअं चओ त राति जी मानी रुॻो हिते अची खाए, पोइ हुनखे असां छॾे ईंदासीं। पोइ राति ओॾां रही ऐं सुबुह जो हेॾां हली अचे। अबा वक़्तु बीहे कोन थो, वक़्तु गुज़री वेंदो। तूं सब्र खां कमु वठ। मासी तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथी? जॾहिं मां तव्हांखे चवां थो वञो त वञो न। अम्मा ही कोन छॾींदो। हल त थी अचूं, न त ही राति आराम कोन करण ॾींदो असांखे। हल अम्मा, बाक़ी अदा सुल्तान अधे वॾे खे मुंहुं मां पाण ई ॾींदुसि। तव्हांजो साह न वञे। अदे हाणे तूं ई खणी मूंखे सलाह ॾे त मां छा कयां। ओॾा मिठल ऐं जादो पंहिंजे ज़िद ते लॻा पिया आहिनि, एॾा वरी कूंज पंहिंजे ज़िद ते बीठी आहे। हाणे वञा काॾे? कूंज ज़िद ते नाहे, तू जादो ऐं मिठल खे ज़िद तां लाहे। भला जेकॾहिं कूंज ज़िद ते नाहे त पोइ हले मूं सां गॾु। मां पाण ई तो हली जादो ऐं मिठल खे ज़िद तां लाहियां। मामा मां ओसी ताईं हुन घर में पैर न रखंदसि जेसी ताईं मिठल वापसि नथो अचे, ऐं ओसी ताईं न ईंदसि जेसी ताईं तूं मूंखे समूरा ज़ेवर नथो आणींदी। तूं छा थी सम्झी त मां तुंहिंजो ॾाज खपाईंदुसि? एॾो पेवड़ो हा मां? जॾहिं ॾाज खपाइण जो इरादो ई नथो रखी त पोइ ॾाज हिते छो नथो आणे ॾी? अदे तूं ॿाराणियूं ॻाल्हियूं करे कूंज जो घर थी फिटाई। कूंज जी भलाई हिन में आहे त हींअर जो हींअर मूंसां घर हले, न त पोइ मूंखे तव्हां मायार न ॾिजो। अदा तूं छा थो सम्झी त मिठल जी ॿी शादी करण खां पोइ तूं ऐं जादो आराम ऐं सुकून सां ज़िंदगी गुज़ारींदा? हींअर वरी असां उते कहिड़ो पलंगनि ते सुता पिया आहियूं ऐं घर में थधी मिशिन वारियूं हवाऊं पियूं लॻनि। जेको हींअर असां सां अज़ाब आहे थोरो घणी वधंदो, ॿियो छा थींदो? टीको त ढेरी हींअर ई लॻो पियो आहे, अञा वधीक कहिड़ो ढेरी थींदो? अदा जिन मां सच ॻाल्हाईंदी आहियां त तव्हांजा कन ॻाढ़ा थी वेंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त तव्हां पंहिंजे नसीब ते पाण कुआड़ो हयो आहे। किरोड़नि जी मिल्कियत कूंज खणी आई, तव्हां हुनखे ठारे ठारे खाओ आहे न, ऐं तव्हां वागूं वरी हिक ई गीत ॾेई सॼी मिल्कियत गी विया, वात बि कोन सड़ियो। बस अदी बस, हाणे घणी ड्रेक न कर।
मूंखे रुगो हाणे इहो ॿुधाए त कूंज मूंसां घर गॾु हलंदी या न? बठिया पुछोसि हलंदी या न? अम्मा मां उन घर में तेसी ताईं वापस न वेंदसि जेसी ताईं मूंखे मुंहिंजा ज़ेवर वापस नथा मिलनि ऐं जेसी ताईं मिठल वापस न ईंदो मां तेसी ताईं उन घर में न वेंदसि ऐं ओसी ताईं हिते रहंदसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। छोरी हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। अची वे न पंहिंजी औकात ते। पहिरियां तूं हिनखे अम्मा अम्मा सॾींदो, हाणे मुंहिंजे ई साम्हूं छोरी तो सॾीसि। इहा ई तुंहिंजी दिलि जी बाहि हुई जेका हाणे तूं लफ़्ज़नि में कढी पियो। हा हा इहा ई मुंहिंजे अंदर जी बाहि आहे जेका तव्हां ॿिन्ही लॻाई आहे। हाणे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि या कन खोले ॿुधी छॾियो ॿई ॼणियूं। जेके बि हिन छोरीअ जा ज़ेवर ऐं ॾाज बाज ऐं टीन टपड़ अथसि न, पोइ मां पंहिंजे ईंदड़ नुंहं खे हुन जे ॾाज में ॾींदुसि। कूंज या तुंहिंजे हिन घर में ई वेठी हूंदी, हिनखे मां कॾहिं वठण कोन ईंदुसि। भली अछा वार थी वञनिसि, हिते ई वेठी हूंदई। ऐं हा ॿी ॻाल्हि त मिठल बि हिनखे तलाक कोन ॾींदो, सम्झी वई न? बिहारे छॾ पंहिंजी हाणे छोरीअ खे न घर में। हाणे तव्हां ॾे असांजो नांग बि कोन लड़ंदो। मां सम्झां थी त मल्हार खे आराम बि न ईंदो हूंदो ऐं मूंखां सवाइ मानी खाइण बि छॾे ॾिनी हूंदई। न निंड थो करे न ई का ॻाल्हि थी वणेसि, रुगो राणी राणी थो चए। ईअं ई चयो न तो। तूं भले हुनखे मज़ाक सम्झ, पर सच त इहो आहे असांखे त घर में बि वेहण नथो ॾे। तॾहिं त असांखे तोॾे रवानो कयो अथई। भले जेकॾहिं तूं राति नथी हली त भले हिकिड़ो अहसान कर, 2-3 कलाक असां सां गॾु हल, पोइ मां ई तोखे हिते छॾे वेंदसि। मूंखे ख़बर आहे सदोरी, जेॾी मां हुन घर में पेर रखियो न त बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब मां ई गुज़रंदी। ऐं इहा सज़ा मां सुभाणे खां वठी भोगींदसि, ज़रूर भोगींदसि। अॼो को ॾींहुं मूंखे महिरबानी करे सुख सां गुज़ारण ॾियो, बाक़ी सुभाणे मां तव्हां सां हलंदसि। राणी अहिड़ी ॻाल्हि नाहे, तोखे अजायो वहम वेही वियो आहे। हा राणी, मल्हार हाणे घणो बदिलजी वियो आहे। तूं ने साम्हूं हलंदीअ न तोखे पाणे ई ख़बर पइजी वेंदी। राणी इन करे मां तोमें उम्मीद रखी आई आहियां। भले तूं राति अॼोकी हिते रहो, पर कुझु कलाक मूंसां हल। इहो तुंहिंजो मुंहुं मथां थोरो थींदो, ख़ासि मूं ते तुंहिंजो एहसान थींदो। राणी एतिरियूं मिंटूं था कनि, तव्हांजी थी अचे भला। न भाॼाई, कुझु बि थिए पर मां अॼु न वेंदसि। बसि अॼोकी राति सिर्फ़ मूंखे हिते रहण ॾे। मां सुबुह सां ई नेरन करे हिननि जे घर पहुची वेंदसि। भली मूंखे हे वठण न अचनि, मां पाण ई हली वेंदसि। राणी मां तोमें वॾी उम्मीद रखी आई हुयसि। न मां वधीक न चएसि, हल त हाणे हलो। कोई दिल में वेर रखे थो, कह जो कह साचा, कह जो कह साचा। अदा साईं, रेस फुट के माण्हू गॾु करण लाइ चयो ऐं हा हुनजो पूरो पूरो शौक़ु आहे जहिड़े ते। अदे अकबर खान जेके ॻाढ़े ॿोड़ ते न माण्हू घुराया आहिनि, इन्हनि खे मां पाण ई मोड़ींदुसि। गुराम तूं उन्हनि जो कॉल कोन कर। अदा साईं, मां परेशान इन जे लाइ आहियां त अॻवाणी मुंहिंजी हूंदी। जेकॾहिं अॻवाणी मुंहिंजी हूंदी त छा तूं मुंहिंजे ऐं मां तुंहिंजे मथां गोलियूं हलायूं? मूंखे पहिरियों ई शक हुयो इहो मो अकबर ॾाढो चालाक आहे। तव्हां ॿिन्हिनि खे वेड़ाए पाण परियां बि तमाशो ॾिसंदो। जे बंदूक गुराम खे लॻे त उनजो छा, जे गोली तोखे लॻे त अकबर जो कहिड़ो नुक़सान थींदो? पहिरियां त मूंखे इहो ॿुधाए त आख़िर छा कजे? गुराम कम त वाकई ख़राब थी, ज़मीन जो कब्ज़ो बि नाहे छॾणो ऐं छेड़ो बि नाहे करणो। हाणे जेकॾहिं तोखे कोटियो रस्तो सुझे थो त ॿुधाए। मुंहिंजी सलाह वठो, हिन ड्रामे खे इते इते ख़त्म कयो ऐं घोराम दुआ खे डटा ॾेई ते वठी अचे, पोइ असां बि कयूं जाड़े वारी कार। 2 वाटर जॾहिं अकबर खान कुंज खे ॾेई सघे थो त पोइ दुआ जो हिसो छो न लॻंदो?
गोराऊं तुंहिंजी भेण ॻाल्हि त ॾाढी सुठी कई आहे, जेको के सिधी आंगुर सां न निकिरे उनखे टेड़ी आंगुर सां कढणो पवंदो आहे। अदे अकबर खान लाइ होॾो जाड़ो बाहि ॿारे हेॾो वरी असां पोइ चकीअ जे ॿिनि पुड़नि में जीअं अटो पीसबो आहे ईअं अकबर खान खे पीसबो आहे। अदा साईं, मां त तव्हांजे इशारे ते थो हलां, जीअं चओ था त तीअं थो कयां। सुभाणे ईअं न चइजो त फार्मूलो नाकाम वियो ऐं पोइ मथे ते हथ ॾेई वेही रहंदो त छा कजे। इन जे करे चवां थो त जज़्बाती न थियो। थी सघे थो इहो अकबर खान मूं मथां एतबार करे पंहिंजी सॼी मिल्कियत मुंहिंजे नाले करे। गुलाम सॼे जे चक्कर में अधलाए वठूं था बातूं खाईंदा। हाणे त इहो अची ख़ौफ़ थियो आहे त जेका जाड़े खां ज़मीन वरिती अथऊं इहा बि न हथनि मां वञे। इन करे तूं हिन छोरी दुआ खे रिझाए बरजाए थी वठी आ। असां प्यार सां सम्झायूंसि था, जेकॾहिं सम्झी वई त ठीकु आहे, न त गुलाम मोचड़े में वॾी करामत आहे, वॾी करामत। ईअं करण सां छोरी खे हिसो बि न ईंदो, जाड़ियारी ज़मीन बि असांजे हथ चढ़ी ऐं असांजी ज़मीन अदे अकबर खां ॿीणी थी वेंदी। हिन खां वधीक असांखे ॿियो छा घुरिजे। ठीकु आहे, वॾायो तव्हां, जीअं तव्हां वॾनि जी सलाह। हाणे तू कोशिश कर दुआ खे रिझाए हिते घर वठी अच। अॻिते छा करणो आहे इहो पोइ सोचींदासीं। जॾहिं सदोरी आई ऐं तोखे मिनतू बि कयई, जेकॾहिं घड़ी खन वञी आ तोखे छा थी पए आ? असांखे बेइज्जती करण लाइ कसम खणी छॾियो आहे। इहो दिमाग़ घणो ख़राब थी वियो आहे। हा हा, मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे ऐं मुंहिंजो दिमाग़ ख़राब करण वारा बि तव्हां आहियो। तव्हां अदा जे कातिलनि ॾांहुं मूंखे मोकिले पंहिंजो घर आबाद करण थो चाहीं। मां ईअं कॾहिं बि थियण कोन ॾींदसि, कॾहिं बि न। छा कंदीअ तूं? हा ॿुधाए मूंखे। मल्हार वारनि जे खाधे में ज़हर मिलाए सॼे खानदान खे ई पूरो कंदसि, तॾहिं वञी मुंहिंजे भाउ जो प्लान पूरो थींदो। ॾाइण खे त बंदूक करणु घुरिजे, ही त असांजो बि सिर खणंदी। छो पई पात्रनि खे कूर कूर करी। अदा हीअ कुझु बि कान कंदी, हीअ हर हाल में उॾामींदी। मां हिनखे सम्झायां थी। बाबा तूं हिनजे मथां चौकी ॾींदो रहो जेसीं ताईं असां हिनखे सुल्तान वारनि जे हवाले नथा कयूं। सचो आई पुट, सचो आई। हाणे तूं ई मां बंदूक खणी न छोरी जे मथां चौकी था ॾियो, न त ही छोरी असांजो पटको धूड़ कयूं हली वेंदी। तव्हांखे जेको करणो आहे न वञी कयो, जेतिरो पहिरो ॾियणो अथव ॾियो। पर मां इहो अॼु साफ़ ॿुधाए थी छॾियांव, मां वरी बि भॼी निकिरंदसि। पर भॼण खां पहिरियों इन मल्हार जो सिर त मां खणंदसि ई खणंदसि ऐं उन्हनि खे मां इहो बि ॿुधाईंदसि त इन कम लाइ मूंखे तव्हां चयो आहे। पोइ मां बि ॾिसंदमि त हू सदोरीअ जो संग वरियाम खे ॾियनि कीअं था। छोरीअ जो त सच में दिमाग़ ख़राब थी वियो आहे। पोइ हिनजो छा कजे? अॼु ख़बर पई बाबा, अॼु ख़बर पई त मल्हार जो को बि ॾोह न आहे। हिन छोरीअ खे पंहिंजी ॻाढ़ी ॿार बि खाराए। बाबा ऐं सुभाणे सुल्तान वारनि खे तूं सभु कुझु ॿुधाए छॾिजां, जीअं हिन छोरी जो ख्यालु कनि। ऐं सुभाणे जेकॾहिं का बि हेठाई मथाई थिए, सुल्तान वारा असां कोन सम्झनि। राणी कुझु बि न कंदी ऐं तव्हां बि ॿार खे सुल्तान वारनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधायो। जेकॾहिं सुल्तान वारनि राणी जे मथां वरी ज़ुल्म कयो न त उहो घर छॾे वरी भॼी वेंदी। छोरी सरेआम ऐलान करे वई आहे त मां उन्हनि खे ज़हर ॾींदसि ऐं तूं थी चवे त कुझु बि न कंदी। तव्हांजो अजायो सजायो हुन मथां गरम थींदो त ज़ाहिर आहे उहो बि अहिड़ियूं कंदी न। सवेरे राणी सदोरी सां कुर्ब में ॻाल्हायो आहे ऐं हुन सां त इहो बि वाइदो कई त सुभाणे मां तव्हां ॾे ईंदसि। हाणे तव्हां राणीअ खे चिड़ाइण जी कोशिश न करियो, उहा सुभाणे वेंदी। ठीकु आहे, कयूं था इंतज़ार। अॼो को ॾींहुं बि गुज़री वेंदो।
अदी रानी किथे? अदा असां ॾाढियूं मिनतूं कयूंसीं पर चई त अॼु राति मां न ईंदसि। अदी या कॾहिं बि कोन ईंदी। जेतिरो मां हुनखे चाहियां थो वो मूंखां एतिरी नफ़रत करे थी। या मुझे कुर्ब ऐं मोहब्बत जी ॿोली कोन थी समझे। हाणे हुनखे ज़बरदस्ती वठी अचणो पवंदो। मां बि ॾिसां त वो कीअं नथी अचे। न अदा अॼु न। छॾ मूंखे। अदा न ख़ुदा की मन। मां चवां थो छॾ मूंखे। अदा ॻाल्हि त ॿुधो अॼु न वञ अदा। काॾे पियो वञे? रोकियो सभा रोकियो से न त ठहियल कम बि ड्राए छॾींदो। काॾे ततो थो वञी? अदा मां वेंदुसि राणीअ खे वठण जे लाइ। जॾहिं हुन सुभाणे चयो आहे त सुभाणे त इंतज़ार कर न। न मां अॼु। हल हल ता हल। सुभाणे हलंदासीं। मां वठी ईंदुसि राणी खे। जेकॾहिं न आई न तोखे वठी हलंदुसि।